ड्रामो शुरू पिया करियूं उन जो नालो आहे लाट बरंदी रहे। डॉक्टराणी भलो माण्हू जो न मोह ॻाल्हाईंदो आहे। हाणे वरी मास्तर जुड़े जी धी चए थी त मां पढ़ी लिखी डॉक्टराणी थींदसि। इहा कोच न जेकॾहिं हिन ॻोठ में डॉक्टराणी थी त मां न बीठल पाणीअ में ॿुॾी मरंदसि। डॉक्टराणी थींदी। अब छड़े रसो खोल। आ सही रसो एतिरो आहे। अब ॻाल्हि ॿुध वॾा वॾा टैंक बि ॾिए का सोन जी देग मिली अथई छा? हक़ में छा मास्तर जुड़ियो वरी छा संदसि माउ मिठा ऐं उहा छोरी कूंचे वरी चई मां पढ़ी लिखी डॉक्टराणी थींदसि। यार जॾहिं खां इहा ॻाल्हि ॿुधी त मुंहिंजा ॻोठ में माण्हुनि खां गिली गिली असां पेट में सूर पइजी वियो आहे। बसि यार जॾहिं ग़ैरतूं माण्हुनि मां मोकिलाए मुंहुं कंदियूं आहिनि न त पोइ असांजी लीडर वरी औरतूं थींदियूं आहिनि मायूं। ऐं जे घर जूं माई लीडर थी वञे पोइ मर्द वेचारा माठ करे वञी कुकड़ वारियूं बागियूं पोइ बा रओ जेको आहे न उहो कंध में पर्स हथ में असले ढगो पेर पेरा छापे ढगो पेर पेरा। हल फोटा खान मास्तर जुड़े जो पीओ बा फोटो खान छा त मुड़स हुयो भलो मथेर मथेर मुड़सो बा। अरे पढ़ाई बढ़ाई त ठयो पर मजाल जा कमाई घर में मुंह ते पोंटर हणे मेजालो कढी छॾे थे। अरे मास्तर जुड़े जड़ा मजू अची ॻोठ में पैदा थियनि स्कूल खोलियो ॿार पढ़ायो वते त ॻोठ वारनि जो खानो ख़राब कंदो। बस यार केर न मास्टर अला जोड़े के समझाए त बेली सॼे ॻोठ ला ख्वारी जो ठिकर न बंज पर बेली बस यार छा चऊं। बोलो बोलो समझाइण त मूंखे ईंदो आहे पर छा मुंहिंजी ॻाल्हि सम्झंदो न को तुम्हारी ॻाल्हि हू सम्झे या न सम्झे पर मूंखे तुम्हारी ॻाल्हि सम्झ में अची वई आहे। हा अलाए कहिड़ी उहा इहा त तोखे चाह जी बाण लॻी आहे। अरे हा यार सुबुह खां वठी एॾो मथे में सूर चाह ई न पीती ते में हाणे शहर में ॾिसी तो 3 किलोमीटर परे मां चयो त यार ॻोल्हा करे हक़ में अचे त स्कूटर ते चढ़ी गॾु वञी ॿाहिरि चांहि पी अचूं। चांहि पहिरीं थो पर बिस्कुट तूं खाराईंदी। हा भाई तो पक सां पोइ बोड़े खाईंदासीं। हा ये हल ढंगो पेर पेरा छापे वाह 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 पुट तुंहिंजी परेशानी जो सबब मां सम्झां पर पुट तूं को बि फिक्र न कर। ही ॻोठ वारा ही राज वारा या उहे माण्हू जेकी न्याणियुनि जी तालीम जी मुखालफ़त कनि था न उन्हनि खे मां पाणे ई मुंहुं ॾींदुसि। बसि पुट तूं सिर्फ़ु रुगो मूंखे पढ़ी लिखी डॉक्टराणी थी ॾेखार। बाबा हिननि माण्हुनि त हरू भरू असांजो जीअण हराम कयो आहे। जॾहिं असीं पंहिंजो खाऊं था पंहिंजो पीऊं था पोइ बि गिला करण खां ढापनि ई नथा। पुट गिला कनि या लाउड स्पीकर ते वञी पढ़ा ॾियनि असांजो कुझु बि बिगाड़े नथा सघनि। पुट कुझु बि बिगाड़े नथा सघनि। जेको हक़ ऐं सच असांखे सम्झ में ईंदो असीं उहो ई कंदासीं। बाबा वक़्तु केॾो तेज़ी सां बदिलजी हिन सॼी दुनिया खे खणी हिकु मोबाइल ते आंदो आहे ऐं असीं हिन जदीद दौर में रहण जे बावजूद बि जहालत जे अंधे घोड़े ते सवार आहियूं। पुट मुंहिंजो ख्वाबु आहे त तूं पढ़ी लिखी डॉक्टराणी थी त हिन सॼे ॻोठ जे लाइ इहो मिसाल क़ाइमु थिए ख़ासि करे न्याणियुनि जी तालीम जे लाइ। ॿुधई न पुट छो जो चवंदा आहिनि त मर्द पढ़ियो त फर्द पढ़ियो ऐं जेकॾहिं औरत पढ़ी त पूरो खानदान पढ़ियो। बाबा आऊं बि त इहो ई थी ॼाणा त हिन ॻोठ मां खाली हिकिड़ो आऊं के अहम मुक़ाम ते न पहुचा पर समाज जी सभिनी छोकिरियुनि जे हथ में ॾाटो न
कलम हुजे किताब हुजे, छो त तालीम सां गुरबत बि घटिजी थी वञे बाबा। पुट हिकिड़ी माचीस जी तीली बाहि जा बंभ ॿारे छॾींदी आहे। धीउ तूं ईंदड़ वक़्त जो हक़ ऐं सच आहीं। तुंहिंजी महिनत, तुंहिंजी जाखोड़ ऐं तुंहिंजी लगन ज़रूर हिकु ॾींहुं रंग लाहींदी ऐं इंशाअल्लाह हिन सॼे ॻोठ जी न्याणियुनि जे हथ में तालीम जे इल्म जो ॾीओ हूंदो इंशाअल्लाह बाबा। ऐं उन रोशनी सां ऊंदाही रातियूं ख़तम थी वेंदियूं ऐं जहालत ख़तम थी वेंदी। पुट जहालत ख़तम थी वेंदी। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। पुट तूं को बि फिकुर न कर। तुंहिंजो पीउ तोसां गॾु आहे। मुंहिंजो हथ तुंहिंजे सर ते आहे। पुट तूं रुगो पढ़ मां पढ़, पढ़ी ऐं डॉक्टरियाणी थी पुट ऐं सभिनी ॻोठ जी न्याणियुनि खे बि पढ़ाए। ठीकु आहे न बाबा? मां हाणे हलां थो। बाबा मां बि अॼु नूरी ॾां थी वञां। हा पुट हा ठीकु आहे। खट हीअ खट आहे, खट हीअ खट आहे, खट हीअ खट आहे, खट हीअ खट आहे। पग हीअ पग आहे। ऐं करे भाइरनि हूंदे पगूं भेनरुनि ते न आहे नी नूरी। तोखे केतिरा दफ़ा जॾियो अथमि त तूं स्कूल न वञ, पोइ सबक़ कंहिंखां वरितो अथई? हा अदा, हाँ स्कूल किथे वई आहियां? मूंखे त अधी कूंज अची घर वेठे सबक ॾेई वई आहे। भलो त माना इहा कूंज हाणे पंहिंजे घर ते कांक विहारे हली आहे ॿियनि घरनि जो खानो ख़राबु करणु। नूरी मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। तोखे नाहे पढ़णो त नाहे पढ़णो, छो त छोकिरियुनि जी पढ़ाई मूंखे सुठी नाहे लॻंदी। अदा, जेकॾहिं आउं पंहिंजे घर में 2 अखर पढ़ी पियसि त पंहिंजो कहिड़ो नुक़सान थो थिए? अदा, मूं न रेडियो ते ॿुधो आहे त इल्मु छोकिरियुनि खे लाज़मी पढ़णु घुरिजे, इल्म सां जहालत ख़तम थींदी आहे। अदा, 2 अखर पढ़ी पवंदड़ छोकिरियूं मुड़ुस बि पंहिंजे ॾिठे ते कंदियूं आहिनि। ऐं मां नथो चाहे त मां पंहिंजो कंधु झुकाए हलां। मां समाज में हमेशह पंहिंजो कंधु मथे करे हलियो आहियां। इहा मूंखां बेहयाई वारी इनक अखियुनि ते लॻाई कान थींदी। अदा अदा, आउं तुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि खां ॿाहिरि न वेंदसि। अदा, तूं मूंखे घर में पढ़ण जी इजाज़त ॾे न। अदा, आउं तुंहिंजी भेण आहियां न। अदा, ॾिस तुंहिंजो इहो ज़िद पाण ॿिन्हिनि खे कंहिं ॻरे नुक़सान में विझंदो। इन करे बाबा इन इहा ॻाल्हि तां मुड़ी वञ। तूं को घर जो कमकार सिख, भला भला ॿोड़ रधणु सिख। सुघड़ थी सुघड़, तोखे त अञा माण्हू चवंदा त लस्सी ठाहिण बि कान थी अचे। ठीकु आहे अदा, जेकॾहिं मुंहिंजो पढ़णु तोखे पसंदि आहे त आउं घर में लस्सी विलोड़ी सिखी थी वठां। जंहिंमें तूं ख़ुशि। हाणे दिलि ख़ुशि करे छॾी न। हा माण्हू भला भला घर में भर्त पढ़णु सिखे, भलियूं भलियूं रिलियूं ठाहिणु सिखे ऐं भला भला ॿोड़ रधींदी न त ओताक ते अची न असांजा महिमान मानी कई तारीफ़ कंदा। तोखे ख़बर आहे अमा जीजा जे हथ जो रधल ॿोड़ महिमान खाईंदा न, अलाह आङुरियूं चटींदा। हा अदा, पर आउं अमा त नथी थी सघां न। बिल्कुलु मुंहिंजी भेण, तूं अमा नथी थी सघीं, पर कोशिशि कर त अमा जहिड़े रधल ॿोड़ जूं सिकूं लाइ अहिड़ो ॿोड़ रध जो मां खावां, घर अचां त मां बसि वात आङुरियूं चटे वञा न। हा अदा, तूं वेह त मां मानी ठाहे थी अचां। न न मां वेहां कोन थो, मां वञा थो कमकार आहे, मोटी थो वञा जेसीं तूं मानी तयारु करे रखो। ऐं किताब विताब छॾ बाबा, पढ़णु पढ़े थी। ॿिया ॻोठ वारा सुधरी हाणे हीअ सुधरंदी कोन्हे ज़रूरत। काश अमा हुजे हा त अदा ईअं न करे हा। साह हिक हिक जी क़ीमत भरी आ, साह हिक हिक जी क़ीमत भरी आ, ज़िंदगी आहे या मशक़री आ, हाय ज़िंदगी आहे या मशक़री आ। ॼमण खां पोइ मारिया वञो था, ॼमण खां पोइ मारिया वञो था, मरण खां पोइ पुछाणो वरी आ, मरण खां पोइ पुछाणो
मरिया माह जेखे जड़े वई मरिया जिंदगी आहे या मश्किरिया। नूरी तू तू छो परेशानी हिस्से ले छा थियो आहे? बस अदी मुझे नसीब में शायद लिखण वारे खुशियूं लिखियूं ई न आहिनि। ये न चो मिठी, नसीब त इंसान पंहिंजो पाण लिखंदो आहे, पर इहो ॿुधा थियो छा आहे? अदा खे न मुंहिंजो घर में पढ़णु पसंदि न आहे। अदा चवे थो त तूं सुठा सुठा ॿोड़ धड़ सिख। पोइ इहा त सुठी ॻाल्हि आहे, पर तालीम बि माण्हू जो ज़ेवर आहे। इन ई ॻाल्हि खां तोखे छो पियो रोके? अदा जे ख़्याल सां त छोकिरियूं पढ़ण सां ख़राब थींदियूं आहिनि। छो ख़राब थींदियूं आहिनि? तालीम त इंसान खे सिधी वाट ते वठी वेंदियूं आहिनि। ऐं तोखे त ख़बर आहे न, मुंहिंजे लाइ बि माण्हुनि केॾी रुकावटूं ऐं परेशानियूं विधियूं हुयूं, उन जे बावजूद बि मूं हिमत न हारी ऐं अॼु ॾिस न डॉक्टरी पई पढ़ा न। हा दी, पर तोसां त तुंहिंजे पीउ जो साथ आहे, मूंसां गॾु केरु आहे? आऊं आहियां न तोसां गॾु, ऐं मुंहिंजी सॼियूं कोशिशूं तोसां गॾु आहिनि, दुआऊं तोसां गॾु आहिनि। असीं ॿई मिली करे ॾुखियनि हालातुनि जो मुक़ाबिलो कंदियूंसीं ऐं जल्दी हिमत हारण सां तूं पंहिंजे मक़सद में थोरी कामयाबु थींदीअ। तुंहिंजो ख़्वाबु त इंशाल्लाह मां पूरो कंदसि, तोखे आऊं पढ़ाईंदसि। न दी न, आऊं नथी पढ़ी सघां। किथे मुंहिंजो भाउ को मूंखे नुक़सानु न पहुचाए, इन लाइ आऊं न पढ़ंदसि। चरी पंहिंजो पाण करण ऐं सुख जो साह खणण वारा मायूस न आहिनि थींदा, बुर्दबार थींदा आहिनि। हा पोइ आऊं पढ़ंदसि। हा दे कापी। हल पढ़। खट खट हीअ हीअ खट खट आहे आहे सूफ़ सूफ़ हीअ हीअ सूफ़ सूफ़ आहे आहे अंब अंब हीअ हीअ अंब अंब आहे आहे ॾाढ़ूं ॾाढ़ो हीअ हीअ ॾाढ़ूं ॾाढ़ो आहिनि। आहिनि। नूरी वञ अंदरि मुंहिंजे लाइ मानी खणी अच। हा हा अदा अधी खूंज अची वई त मां हुन सां कचेरी में बीह रहियसि। तूं अदा वेत मां मानी ठाहे थी अचां। अॼु मुंहिंजी मानी हराम कई अथई ऐं सुभाणे चवंदी त ॻोठ मां लॾो खण। तोखे मूं केतिरा भेरा झलियो आहे त तूं न पढ़, पोइ धारियुनि खे दावत ॾेई घर में छो थी आणी? अदा अधी खूंज को धारी थोरी आहे, अधी खूंज त पंहिंजी आहे। अदा अदा तूं वे, असीं ॿई गॾिजी तुंहिंजे लाइ मानी करे था वठूं। कान थी खपे अहिड़ी मानी जेका मुंहिंजे निड़ीअ मां हेठि न लहे। नूरी तूं जल्दी कर, मानी पचाए जिते मां ढॻीअ खे पाणी पीआरे थो अचां। हा अदा ॻोठ खे सुधारण हली आहे। नूरी बाज़ार गरम लॻी पई आहे, मां त पंहिंजा पेर ठाहियां थी, पर तूं हा। खुटको न कजी, मां तो आऊं बि वञी अदा जे लाइ मानी ठाहे वठां। ओ ढगो पेर पेरा शाबे, ढगो पेर पेरा शाबे, ढगो पेर पेरा। ओ ढग जो मुल 1000, ढगो पेर पेरा शाबे, ढगो पेर पेरा शाबे। मास्तर खे ॾिठो हिन घिटी में टन हुयो, मास्तर खे ॾिसियो भॼो वञे, जिते अचे बाबा शुरू थियो वञे वाइज़ में ही कोन्हे ही कोन्हे ही कोन्हे। असीं जहिड़ो अंधा आहियूं, असांखे ख़बर ई कोन्हे। इन खे रुॻो ख़बर आहे इल्मु 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 मथे ते खणी खईं आहे। ॿ अखर पढ़ियो आहे त सॼे राज खे मथे में सूर विधई आहे। रुॻो ॾिसांसि भॼांसि घोड़ा भॻो अथसि भॻो त वरी अची पहुतो। हाकिम अस्सलाम वालेकुम। ऐं साईं वालेकुम सलाम साईं, ख़ुशी जोड़ चाक चङा भला ॿार बच्चा ओड़ो बड़ो ढोर ढगो राजकोट में अपने घेर अथई। तूं त ठीकु लॻो पियो आहीं न। साईं शुक्र आहे तव्हांजो। हाकिम तूं पंहिंजी नंढड़ी खे स्कूल मां कढी सुठो न आहे कयो। मास्तर साईं असांखे कहिड़ी ख़बर इल्म जी अहमियत जी। मूं त पंहिंजी न्याणीअ खे शहर में हिकिड़े वॾे बंगले ते कम ते लॻायो आहे। बाबा 2000 रुपया महीनो मिले थो, असल लय लॻी पई आहे। असल घर जे सॼे ख़र्च खे बचे छॾा मुंहुं ॾियो बीठी आहे। बाबा हिन वक़्तु तोखे 5 ॾोकड़ मिलनि था तॾहिं तोखे मिठा था लॻनि, पर इहो तूं नथो सोची त तूं न्याणीअ जी क़िस्मत पियो ख़राबु करी। उन जे करे सुठो थी त न्याणीअ खे बाबा तूं स्कूल में मोटाए पढ़ाए। वेड़े मास्तर वेड़े
असीं बेरोज़गारी बुख में बेहाल लॻा पिया आहियूं। ऐं ॿियो ॻाल्हि इहा आहे त इहा जेको पाण वारी ॻाल्हि आहे न इनखे तूं छॾ। हा बाबा मां तोखे चवां थो त बाबा न्याणीअ खे महिरबानी करे स्कूल में यार, छो जो तूं मरियम जो पीउ आहीं, तॾहिं बि तोखे मां मिनतूं करियां। ए बाबा आऊं बि को पंहिंजी न्याणी जो दुश्मन थोरी आहियां। सॼण आहियां सॼण, सॼे ॻोठ में हक़ लॻी पई आहे हक़। बाबा धीअ त असुल हाकिम ख़ान जी सदोरी आहे सदोरी। हाओ साईं, जेको कमु तोखे करिणो पवे उहो तूं न्याणी खे पियो कराईं। इहो न पियो सोचीं त सुभाणे खां पोइ न्याणी दर दर ते वतंदी, धिका खाईंदी। धिका खाईंदी? धिका छो खाईंदी? बाबा महिनत कंदी मज़दूरी कंदी त बुख थोरी मरंदी। ऐं हूअं बि असांखे कहिड़ी ख़बर इल्म जी, कहिड़ो असांजा अब्बा ॾाॾा पढ़िया जो हाणे असीं पढ़ी पंहिंजी नौकरियूं वठंदासीं। बाबा इल्मु सिर्फ़ु नौकरियुनि जे लाइ पिराइबो न आहे, इल्मु त इंसान खे सवाइण जे लाइ पिरायो वेंदो आहे। सो उन जे करे रुगो ॻाल्हि नौकरियुनि जी न में कोन थी अचे पुट। ॻाल्हि इहा आहे त तूं पंहिंजी न्याणीअ खे कीअं बि करे स्कूल में पढ़ाए। इल्मु इंसान जी टीं अखि आहे। ए बेली असीं अंधा ई सुठा इल्मु ए बेली तुआरियूं ॻाल्हियूं पाण खे सम्झ में कोन थियूं अचनि। ऐं हूअं बि मास्तर तो जहिड़ा कम पाण खां कोन पुॼंदा बेली। हा छो अबा, मूं कहिड़ा ख़राबु कम कया आहिनि जो तोखां कोन था पुॼनि? ऐं बेली इहे सुठा कम कया आहिनि। जवान जवान न्याणीअ खे ओ त शहर में बि पढ़ाए, वॾी यूनिवर्सिटी में छोकिरा छोकिरियूं सभु गॾु पिया पढ़नि। मिया असांजे सॼे ॻोठ जा कंध हेठि थी विया आहिनि। ऐं तूं आहीं तव्हांजे कन ते जूं भुगंदी सुरे। हाकिम, न्याणी खे पढ़ाइण सां कंधु हेठि कोन थींदो आहे, बल्कि कंधु मथे थींदो आहे। ॿुधी न? बाक़ी इहा ख़बर पाण ई पवंदी त कंधु कंहिंजो हेठि थो थिए ऐं कंहिंजो मथे थो थिए। बसि यार नक जो ॾाढो आई मास्तर, अलाह जो कसम पाण खां पहिरीं ज़ोरे बेली पाण हलूं था हली। हाकिम, मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। ज़रूरु हिकु ॾींहं ते तोखे इन ॻाल्हि जो अहसासु थींदो त कंहिंजो कंधु हेठि पियो थिए ऐं कंहिंजो कंधु मथे पियो थिए। अलाह साईं ॿ कन ख़बर छो ॾिना? हिकिड़े मां ॿुधो ॿिए में कॾहिं अलाए कॾहिं हिन ॻोठ वारनि खे ॻाल्हि सम्झ में ईंदी जो पंहिंजी न्याणियुनि खे तालीम ॾींदा। नूरी मुंहिंजी भेण, जी अदा। अॼु आकाश अम्मा जीजा जहिड़ी हुजे हा न त इहा ॻाल्हि मूंखे तोसां न करणी पवे हा। कहिड़ी ॻाल्हि अदा? ॻाल्हि इहा आहे त ॿुधाए। हा अदा ॿुधाए। ॻाल्हि इहा आहे त मां सोचां थो त तुंहिंजी शादी कराए छॾियां। छा शादी? हा शादी, उहो मासीअ वारनि तकड़ पे कई। ऐं ॿियो त न्याणीअ जो ॿारु जेतिरो जल्दी पंहिंजे घर वञे ओतिरो भलो आहे। हाणे ॾिस न, मूं हेतिरो करे जॾहिं सोची थी त अधे सावण वटि पैसा आहिनि अलाए न आहिनि, राति ॿार खणी आयुसि न 25,000 पूरा मिलिया। हाणे वञाए थो मासीअ वारनि ॾे, उते राति रहंदुसि। ॾाजो वठी अचिणो आहे तुंहिंजे लाइ, ॿियो छा पोइ कयूं था बत। हा अदा ठीकु आहे न? न्याणीअ जो ॿारु आहे, शादीअ जो ॿुधो अथई मूं हेतिरो थी वियो अथसि। बाक़ी जे चईसि स्कूल में त पुट नी पहिरियों बहिणो कोन्हे, हाणे तयारी कर। काश अम्मा हुजे हा त इहे ॾींहं मूंखे न ॾिसणा पवंदा। अम्मा तूं मूंखे छो छॾे वई अम्मा? हो अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा, ओ अम्मा मुंहिंजी जीजल अम्मा, ओ अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा, ओ अम्मा मुंहिंजी जीजल अम्मा, तुझे गॾ गॾ हुजे पोइ माहिया, ओ अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा, ओ अम्मा। वरी तुंहिंजो रोज राड़ो चरी कुछ पाण खे मज़बूत भी कबो आहे या रुगो रोइबो ई आहे? बस अदी तूं त पंहिंजी हालत थी हली। जाइ उहा जलंदी आहे जिते बाहि बरंदी आहे। वरी कीअं भाई बारी आहे?
अदा सावण मुंहिंजी शादी तो कराइण चाहे वियो आहे मासी वारनि खां मुंहिंजा ॾींहं वठण। शादी हिन वईअ में? हा न्याणी ॿार आया न जल्दी वञी घर संभालिया। पर तुंहिंजी त अञा उम्र बि नंढी आहे, 18 साल खां घटि उम्र आहे तुंहिंजी नूरी। तूं न उम्र में शादी न कर। तोखे ख़बर आहे नंढी उम्र में शादी करण जा केतिरा नुक़सान आहिनि। आउं त शादी नथी कराइण चाहियां। हदी महिरबानी करे मुंहिंजी शादी रोकराए। मां बाबा सां ॻाल्हायां थी, हू ज़रूरु कुझु न कुझु ज़रूरु कंदो। तोखे ख़बर आहे न कानून में बि न ॻाल्हि जी इजाज़त न आहे। बाबा सां ॻाल्हायूं था न बारे में। हा अदा बि शेर वियो लो, आउं बि तोसां गॾु थी हलां। पोइ हल त बाबा सां हली हा ॻाल्हायूं न बारे में। हलो। हल। छो बा खेर ता हाकिम तू छो पियो ॾोरो ईअं बा ॻाल्हि त कर। साईं मुंहिंजी वो मासूम न्याणी जेके मूं बंगले ते कम ते छॾियो हो, साईं उन्हनि ज़ालिमनि मुंहिंजी मासूम न्याणी ते ज़ुल्म कयो आहे। साईं उन्हनि खे मारियो आहे। साईं उन सेठियाणीअ मुंहिंजी मासूम न्याणीअ खे मारे मारे वॼाए छॾियो आहे। ॾिठी इन ई ॻाल्हि जो मूंखे भउ हुयो, जेका ॻाल्हि अॼु थी। तॾहिं त मां तोखे चवां पियो न त न्याणीअ खे पढ़ाए, न्याणी खे पढ़ाए त पढ़ी लिखी का वॾी ऑफिसराणी थिए ऐं अॼु इहे उहे ॾींहं हुनखे न ॾिसणा पवनि हा। पर तो मुंहिंजी हिक बि न ॿुधी ओॾी महिल। सही तू सही तो चए, तू सही तो चए। आओ चंद पैसनि जे लालच में अंधो थी वियोसि। मूं इहो न सोचियो त मुंहिंजी मासूम न्याणी गुलड़नि जहिड़ी जंहिंजी उमिरि पढ़ाईअ जी आहे, तालीम जी आहे ऐं गुॾी सां खेॾण जी आहे, पर मूं हुनखे वञी कम ते लॻायो। अॼु उन असला मूंखे मिली चुको आहे। उन असला मूंखे मिली चुको आहे। मुंहिंजी मदद कर। काश इहा ॻाल्हि तोखे ओॾी महिल सम्झ में अचे हा त अॼु इहे न्याणी अहिड़ा ॾींहं न ॾिसे हा। पर तूं फिकुर न कर, मां तोसां गॾु आहियां ऐं मां तोसां गॾिजी हलंदुसि। हली न्याणी खेलियूं त हली हुननि खां आज़ादु कराए हुननि खे सज़ा ॾियाराईंदासीं। न साईं न, पाण उन्हनि ग़रीबनि खे, पाण ग़रीब ई उन्हनि वॾनि अमीरनि खे नथा पुछी सघूं। साईं हो ज़ालिमनि, हो जागीरदारनि, हुननि जूं वॾियूं पहुचूं आहिनि। साईं आऊं मिसकिन माण्हू, मूंखे रुॻो मुंहिंजी न्याणी वठी ॾियो, बसि मूंखे ॿियो कुझु कोन खपे। को बि फिकुर न कर, हींअर कानून पास थी चुका आहिनि। ज़िले इंतिज़ामिया आहे, चाइल्ड प्रोटेक्शन वारा आहिनि, सोशल वेलफेयर डिपार्टमेंट वारा आहिनि। असां कानून जो हली रस्तो अख़्तियार कंदासीं, कानून जा हली दरवाज़ा खड़काईंदासीं ऐं पंहिंजी न्याणी खे ज़रूरु रिहा कराए ऐं हुननि खे असां सज़ा ॾियाराईंदासीं। पर साईं आऊं मिसकिन माण्हू, आऊं इन केसनि फॾनि में किथां पैसा आणींदुसि जो उन्हनि केसनि खे मुंहुं ॾियां। साईं अदा हकम तूं का बि गणती न कर, हिते तुंहिंजो रुपयो बि ख़र्च कोन ईंदो। 11-21 ते कॉल करणी पवंदी ऐं ॾिस त असांजी कीअं न हो मदद था कनि। साईं असीं ॼट माण्हू, अणपढ़ियल माण्हू, असांखे कहिड़ी ख़बर 11-21 ते कॉल कीअं कबी। बाबा हाणे का बि परेशान थियण जी ॻाल्हि कान्हे का। जीअं अमी मोबाइल ते नंबर मिलाईंदा आहियो न, ईअं ई मोबाइल ते नंबर मिलायो, अव्हांजो रुपयो बि ख़र्च न ईंदो। अव्हां उनखे कंप्लेन कंदव, इनशाला हू अव्हां सां कानूनी मदद कंदा। कंहिं बि न्याणीअ सां जेकॾहिं ज़ुल्म थिए थो, उन ते तशदुद थिए थो त बिल्कुलु हू अव्हांजी हेल्प कंदा। पर साईं हो ज़ालिम माण्हू आहिनि, आऊं मिसकिन माण्हू आहियां। उन्हनि खे जे ख़बर पइजी वई त मूं उन्हनि जे ख़िलाफ़ शिकायत कई आहे, साईं हो त मूंखे ॻोठ मां कढी वेंदा। साईं बाबा जेकॾहिं तव्हां मोबाइल ते ई शिकायत कंदव न त बिल्कुलु बि अव्हांखे का बि परेशानी खे मुंहुं ॾियणो न पवंदो ऐं अव्हांजी ॻाल्हि राज़ में रखी वेंदी। ॿुधी न बा? हा साईं। हा तूं बि परेशान न थी, तोखे इनशाला कुझु बि कोन थींदो ऐं तुंहिंजी न्याणी खे ज़रूरु हुननि खां आज़ादु कराए ऐं हू भले केॾा बि ताक़तवर हुजनि, पर कानून खां मथां ई शइ का बि कान्हे का। ऐं हुननि खे कानून जे कटहरे में असां आणाए इनशाला उन्हनि खे ज़रूरु सज़ा ॾियाराईंदासीं। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां अॼु मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं। अॼु ख़बर पई आहे त इल्मु रोशनी कीअं आहे, इल्मु सोजरो कीअं आहे, इल्मु ॼाण कीअं आहे, इल्म जा खज़ाना कीअं आहिनि। साईं हाकिम तूं परेशान न थी, पोइ हलो हल त न्याणी खे वठी अचूं ऐं पोइ वरी हुनखे स्कूल में दाख़िला ॾियाराईंदासीं। हली आ अच। नूरी हाणे त ख़ुशि आहीं न, निकितो न तुंहिंजी खिची मां फाओ। हा हाणे आउं ख़ुशि आहियां, पर इहो ॿुधाए त कीअं थियो? तोखे ख़बर आहे सरकार हर ख़राब अमल खे रोकण जे लाइ कानून ठाहिया आहिनि।
जेकॾहिं न असांखे ख़बर हूंदी इन्हनि कानूननि जे बारे में त असांखे परेशानियुनि खां बची वेंदासीं, ऐं जेकॾहिं न हूंदी ख़बर त पोइ पिया परेशान थींदासीं। हदी तोखे कानून जी ॼाण आहे न, थोरो मूंखे बि ॿुधाए। हा हा नूरी, असांखे टीचर ॿुधाईंदी हुई त ज़ोरी शादी कराइण ऐं नंढी उमिरि जेका 18 साल खां घटि उमिरि वारे जी शादी कराइण कानूनी ॾोह आहे। इन ई खां सवाइ छोकिरियुनि खे जेको माण्हू धमकाए, हीसाए, शादी जे लाइ राज़ी करे थो, या वरी क़ुर शरीफ़ खां निकाह पढ़ाए थो, शादी कराए थो, या वरी संग चटी ते ॾिए थो न, इहो बि ॾोह में शामिल आहे। सची? हा, 2013 में इहो कानून पास करायल आहे। जेकॾहिं केर बि इहो कमु करे थो न त हुनखे 3 सालनि खां 10 सालनि ताईं सज़ा बि थी सघे थी, जेल वञी सघे थो, ऐं इन सां गॾोगॾु हुन ते ॾंड बि लॻी सघे थो। जेकॾहिं किथे बि अहिड़ो वाक़ियो ॾिसो न त पंहिंजे वेझे पुलिस स्टेशन ते राब्तो कयो त को न को हल निकिरी वेंदो। अच्छा इहो ॿुधाए त मुंहिंजो मसइलो तो हल करायो या साईं करायो? तुंहिंजो मसइलो त मुंहिंजे बाबा साईं हल करायो, पर शुक्र कर जो तुंहिंजो भाउ जेल कोन वियो। बसि अदी शुक्र, थोरी मां जान छुटी। न छुटई आहे जान तुंहिंजे भाउ जी, शुक्र कर जो समझदार हुयो, जो सम्झी वियो। पर हाणे ॿुध, मां सुभाणे वेंदसि कॉलेज, मुंहिंजी डॉक्टरी जा आख़िरी इम्तिहान हलनि पिया साल जा। हाणे दुआ कर त तो वटि मां डॉक्टर थी अचां। मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां हमेशह गॾु आहिनि। हाणे मां वञे थी, मुंहिंजा इलाही कम पिया आहिनि, इम्तिहान जी तयारी बि करणी आहे। ठीकु आहे, आउं बि वञी कमु कयां। भलो मास्तर जुड़िया आवाज़ जो हिते मिली वे। तूं जेको मूंसां करे रहियो आहीं न, इहो सुठो कोन थो करीं, पर ख़ैर वारा ॼमारा न आहिनि। जॾहिं न मुंहिंजे वारे में आहे त पोइ मुंहिंजी बि बर्दाश्त कजांइ। छो अबा, ख़ैर त आहे? छा कयो आहे मूं पुट? तूं छा कयो आहे ऐं छा न कयो आहे तोखे सभु ख़बर आहे। अबा, मुंहिंजी नज़र में त अमी सभु मुंहिंजा भाइर आहियो। मुंहिंजी त हीअ दिलि कंहिं ॾांहुं बि मेरी कोन्हे का, त पोइ तोॾां हीअ मेरी कीअं थी सघे पुट? हा साईं, अॼु त सफ़ा मोती ढाणो पियो लॻी, मासूम पियो लॻी। यादि रख, मां कारीगर न गए हैं, मूंसां न टकराइजांइ। हा, जेको तूं करे रहियो आहीं न, सुठो थिए त इहो न करे। पर अबा, ख़बर त पए त मूं कयो छा आहे? ख़बर अथई ॻोठ में स्कूल थो खोली, माण्हुनि खे त वर्क लाइ मुंहिंजे ख़िलाफ़। माना हाणे ॻोठ में स्कूल खोलण बि सज़ा खां घटि न आहे। अलाह बहितर कंदो अबा, पर जेको असां अज़म खयो अथसीं न, त ज़रूरु नियाणियुनि खे तालीम ॾियाराईंदासीं, ज़रूरु ॾियाराईंदासीं पुट। या अल्लाह हदा 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 फाड़ी हदा अलाए छा थो थिए हदा हदा फाड़ी फाड़ी हकम ओ हकम, अरे वारो करे दे अच, भेण नूरीअ जी तबियत ख़राब आहे, वारो कर को ॻोठ में को गॾु गाॾो या को रड़ो मेड़ो तो वञी अस्पताल में को डॉक्टर वठी आ। हाय हाय बाबा, ॻाल्हि ॿुध, हाणे पंहिंजे शहर हलण जी ज़रूरत कोन्हे, ऐं न को रेड़े गॾ जी ज़रूरत आहे। पंहिंजे ॻोठ जी का कूंज कोन्हे थी, कूंज मास्तर अलाह जोड़े वारी धीअ, उहा पाण डॉक्टरी थी आई आहे। अल्लाह ठीकु आहे, उनखे वठी आ, भेण कूंज खे ई वठी आ, वारो कर वठी अचांसि। हा वारो कर, अरे छोकिरी जा करे वठी अचांसि। घबरा न डॉक्टराणी अची वई, अची वई। मुंहिंजी भेण, तोखे छा थियो आहे? हा, हेॾी चेक कयां, तोखे त ॾाढो तेज़ बुखार आहे। तो का गोरी या का दवा खाधी आहे? ही आहे पयूं हूंदियूं न, अंदर इन में पयूं हूंदियूं। हाँ, ही त हिन पर हिन में जेका तारीख़ लिखियल आहे उहा त गुज़री चुकी आहे।
ये तो पुरानी दवा न खाई छड़ी आ हक में भेण कूंज छाती जाए नूरी मुद्दे खारिज दवा खाधई आ अल्लाह मना ज़हर थी वियो आ यो थी बाथाण पड़िया माण्हू घर में मुद्दे खारिज दवा पई आ खबर ई कान थी पवे यो तो शुक्र है न कि घणो कुछ न थियो अदा हाँ। बी मां इंजेक्शन हणी वटांस घर में मुद्दे खारिज दवाऊं पियो ने तोखे त बड़ा खबर ई कान पुट तुंहिंजी हाणे तबियत कीअं आहे अबा ॾिठी न इन ई आज़ारनि खां इन ई ॾींहंनि खां तोखे चवां पियो त न्याणीअ खे पढ़ाए पर ओॾी महिल तो मुंहिंजी ॻाल्हि हिकु बि कोन ॿुधी जेकर हीअ 2 अखर पढ़ियल हुजे हा त घटि में घटि दवा जी एक्सपायरी डेट त पढ़ी सघे हा हा साईं अल्लाह जुड़िया वाकई साईं तू सही है ऐं मां ग़लति हुयुसि जाहिल सदाई इन सोच में त मैं ताकेर पढ़ी पवे पर अॼु जेका मूंखां ग़लती थी आहे न सा मूंखे ज़िंदगी भर यादि रहंदी साईं अल्लाह जुड़िया ॿेली मूंखे माफ़ कजांइ अबा। मां तुंहिंजो गुनहगार आहियां भेण कुंज मूंखे माफ़ कजांइ मूं हमेशह समाज में मुआशिरे में तोते ठठोलूं कयूं हुन टोकूं कयूं हुन त जेकर हिन या कूंजड़ी डॉक्टराणी थी त मां ॿुॾी मरंदुसि अॼु वाकई मां ॿुॾी मास्टर मरंदुसि। अल्लाह जुड़िया तोखे तुंहिंजी न्याणी डॉक्टर थी वई आहे मुबारकूं साईं केर मुबारकूं तव्हांखे मुबारकूं ॾियणो आहे सॼे ॻोठ वारनि खे मुबारकूं खबर आज ॾियणु साईं। सॼे खे मुबारकूं मास्टर अल्लाह जुड़िए जी छोकिरी डॉक्टर थी वई अबा ॾिसो न पहिरीं असांखे का ख़बर कोन हुई पोइ SIF वारा आया उन्हनि असांखे ट्रेनिंग ॾिनी सुजागी ॾिनी अबा पोइ असां में बि शऊर आयो जीअं मास्तर में आयो अबा अमी को रस्ते ते आया आहियो या न साईं आओ रस्ते ते छा ऐं बाक़ी पटड़ी ते अची वियो आहियां मूंसां जेका थी आहे अहिड़ी थी आहे सभिनी खे ख़बर आहे हाँ, शाबाश अबा छोरा लोफर हुए तू ने सुधरीस बा मां सुधरीस कूं नूरीअ खां पुछ न ऐं मां सुभाणे जी शादी कैंसिल करे जॾहिं स्कूल में दाख़िला वठी ॾींदो त अरे अबा हिनड़ा ताड़ियूं थी वञनि बाबा ॻाल्हि इहा आहे न जेकॾहिं असीं चाहियूं था त असांजा ॻोठ तरक़ी कनि असांजा राज पढ़नि अॻिते वधनि त असांखे न सिर्फ़ु छोकिरनि खे पढ़ाइणो आहे पर मासूम न्याणियुनि खे पढ़ाइणो आहे ॾिसो न जेकॾहिं असां इल्म सां जेकॾहिं हथियारबंद हूंदासीं त गुरबत ख़तमु थी वेंदी तरक़ी थींदी ऐं नंढी उमिरि जूं शादियूं कोन थींदियूं वॾो ॾोह आहे ख़बर आहे सिंध असेंबली 2013 में बिल पास कयो त जेको 18 साल जी उमिरि जी नंढी न्याणी सां शादी कराईंदो अबा मुल्लू निकाह पढ़ण वारो जेल में छोकिरीअ जो पीउ बि जेल में ख़बर अथव बरोबर हा, बरोबर तंहिं करे ॻाल्हि पई थी इल्म जी बाबा इल्म जेको आहे न बसि उहो असांजे लाइ आहे इल्म अबा कुछ करणो ही पवंदो गॾु थियणो ही